बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोहतरम नाज़रीन, अॼु असां इंशाअल्लाह 24 सिपारे में सूरह मोमिन है उन जा पहिरियां 5 रुकू इंशाअल्लाह ॿुधण जी, उनजो सिंधी तर्जुमो कंज़ुल ईमान ॿुधण जी सआदत हासिल कंदासीं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाह निहायत मेहरबान बाज़ार जे नाले सां शुरू। ही किताब नाज़िल कयल आहे अल्लाह जी तरफ़ खां, जेको इज़्ज़त वारो, इल्म वारो, गुनाह बख़्शण वारो ऐं तौबा क़बूल करण वारो, सख़्त अज़ाब करण वारो, वॾे इनाम वारो, उन खां सवाइ को बि माबूद न आहे, उन जी तरफ़ मोटणो आहे। अल्लाह जी आयतुनि में झगड़ो नथा कनि मगर काफ़र। पोइ ए ॿुधंदड़, तोखे धोखे में न विझे उन्हनि जो शहरनि में घुमण फिरण। उन्हनि खां अॻे नूह जी क़ौम ऐं उन्हनि खां पोइ ॿियनि टोलनि कूड़ो चयो ऐं हर उम्मत इरादो कयो पंहिंजे रसूलनि खे पकड़ण ऐं बातिल जे ज़रिए झगड़ो करण जो, जीअं उन सां हक़ खे टारे छॾनि। पोइ मां उन्हनि खे पकड़ कई, पोइ कीअं हो मुंहिंजो अज़ाब, ऐं अहिड़ी तरह तुंहिंजे रब जी ॻाल्हि काफ़िरनि ते साबित थी चुकी त उहे दोज़खी आहिनि, जेके अर्श खणनि था ऐं उन जे आस पास वारा पंहिंजे रब जी तारीफ़ सां गॾु संदसि पाकाई बयानु कंदा आहिनि ऐं उन ते ईमान रखंदा आहिनि ऐं मुसलमाननि जी बख़्शिश घुरंदा आहिनि। ए असांजा रब, तुंहिंजी रहमत ऐं इल्मु हर शइ ते वसी आहे, पोइ तूं उन्हनि खे बख़्श जिन तौबा कई ऐं तुंहिंजी राह ते हलिया ऐं उन्हनि खे दोज़ख जे अज़ाब खां बचाए। ए असांजा रब, उन्हनि खे रिहाइश जे बाग़नि में दाख़िल कर, जिन जो तो उन्हनि सां वाइदो फरमायो आहे, ऐं उन्हनि खे जेकी नेक हुजनि संदनि अबनि ॾाॾनि ज़ालनि ऐं औलाद मां, बेशक तूं ई इज़्ज़त ऐं हिकमत वारो आहीं। ऐं उन्हनि खे गुनाहनि जी शामत खां बचाए, ऐं जंहिंखे तूं उन ॾींहुं गुनाहनि जी शामत खां बचाईं, पोइ बेशक तो उन ते रहम फरमायो ऐं उहा ई वॾी कामयाबी आहे। बेशक जिन कुफ़्र कयो उन्हनि खे सॼो वेंदो त ज़रूरु अल्लाह जी तव्हां खां बेज़ारी उन खां तमामु घणी आहे, जीअं तव्हां अॼु पाण खां बेज़ार आहियो। जॾहिं तव्हांखे ईमान जी तरफ़ सॼो थिए वियो त तव्हां कुफ़्र थिए कयो, चवंदा ए असांजा रब, तो असांखे 2 भेरा मारियो ऐं 2 भेरा ज़िंदा कयो। अॼु असां पंहिंजनि गुनाहनि जो इक़रार कयो, पोइ बाह मां निकिरण जो को रस्तो आहे। उहो उन करे थियो जो जॾहिं हिकु अल्लाह खे पुकारियो थिए वियो त तव्हां कुफ़्र थिए कयो, ऐं जेकॾहिं उन सां शरीक ठाहिया विया तॾहिं तव्हां मञी वरितो। पोइ हुकुम अल्लाह बुलंद ऐं बरतर जो ई आहे, उहो ई जेको तव्हांखे पंहिंजूं निशानियूं ॾेखारे थो ऐं तव्हांजे वास्ते आसमान मां रोज़ी लाहे थो ऐं नसीहत नथो पिराए मगर उहो जेको रुजू करे। पोइ अल्लाह जी बंदगी करियो, ख़ालिस उन्हीअ जा बहाना थी करे। खणी काफ़िर नापसंद कनि, बुलंद दर्जा ॾियण वारो अर्श जो मालिक ईमान जो साह वही मोकिले थो पंहिंजे हुकुम सां, पंहिंजे बाननि मां जंहिं ते घुरे, जीअं उहो मिलण जे ॾींहं खां ड्रिजारे, जंहिं ॾींहुं उहे बिल्कुलु ज़ाहिर थी वेंदा। अल्लाह ते उन्हनि जो हाल कुझु बि मख़फ़ी न हूंदो। अॼु बादशाही कंहिंजी आहे? हिकु अल्लाह समूरनि ते ग़ालिब जी। अॼु हर नफ़्स खे संदसि अमलनि जो बदिलो मिलंदो, अॼु कंहिं ते ज़्यादती न थींदी। बेशक अल्लाह जल्द हिसाब वठण वारो आहे। ऐं उन्हनि खे रेजार उन वेझे अचण वारी आफ़त जे ॾींहं खां, जॾहिं दिलियूं निड़ीअ वटि अची वेंदियूं, ॾुख में भरियल, ऐं ज़ालिमनि जो न त को दोस्त न को वरी सिफ़ारिशी हूंदो जंहिंजो चयो मञियो वञे। अल्लाह ॼाणे थो चोरी छिप जी निगाह ऐं जो कुझु सीननि में लिकल आहे, ऐं अल्लाह सचो फ़ैसिलो फरमाए थो। ऐं उन खां सवाइ जिन जी पूॼा कनि था उहे को बि फ़ैसिलो नथा कनि। बेशक अल्लाह ई ॿुधे ऐं ॾिसे थो। पोइ छा उन्हनि ज़मीन में सफ़र न कयो जो ॾिसनि हा त कहिड़ो अंजाम थियो उन्हनि खां अॻियुनि जो? उन्हनि जी ताक़त ऐं ज़मीन में जेकी निशान छॾे विया उन्हनि खां वधीक हुआ। पोइ अल्लाह उन्हनि खे संदनि गुनाहनि ते पकड़ कई ऐं अल्लाह खां उन्हनि खे बचाइण वारो को बि न हो। ही उन करे जो उन्हनि वटि उन्हनि जा रसूल रोशन निशानियूं खणी आया। पोइ उन्हनि कुफ़्र कयो त उन्हनि खे अल्लाह पकड़ियो। बेशक अल्लाह ज़बरदस्त सख़्त अज़ाब वारो आहे। बेशक असां मूसा खे पंहिंजनि निशानियुनि ऐं रोशन सनद सां गॾु मोकिलियो फ़िरौन ऐं हामान ऐं कारून जे तरफ़। पोइ उन्हनि चयो जादूगर आहे वॾो कूड़ो। पोइ जॾहिं उहो उन्हनि वटि हक़ खणी आयो असांजे तरफ़ां
चयाऊं जन उन ते ईमान आंदो उन्हनि जे पुटनि खे क़त्ल कयो ऐं औरतूं ज़िंदा रखो ऐं काफ़िरनि जी साज़िश न आहे मगर भटकण। ऐं फ़िरौन चयो मूंखे छॾियो त मां मूसा खे क़त्ल करियां ऐं भले त उहो पंहिंजे रब खे सॾे मां ॾियां थो मतां उहो तव्हांजो दीन फेराए छॾे या ज़मीन में फ़साद चमकाए। ऐं मूसा चयो मां पनाह वरिती पंहिंजी ऐं तव्हांजे रब जे हर मुतकब्बिर खां जेको हिसाब जे ॾींहं ते यकीन नथो रखे। ऐं चयो फ़िरौन वारनि मां हिकिड़े मुसलमान मर्द जेको पंहिंजे ईमान खे लिकाईंदो हो छा हिकिड़े मुड़ुस खे हिन करे क़त्ल करियो था जो उहो चवे थो त मुंहिंजो रब अल्लाह आहे ऐं बेशक उहो तव्हां वटि रोशन निशानियूं खणी आयो तव्हांजे रब जे तरफ़ खां। ऐं जेकॾहिं बिलफर्ज़ उहो ग़लति चवे त उनजे ग़लति चवण जो वबाल उन्हीअ ते ऐं जेकॾहिं उहो सचो आहे त तव्हांखे पहुचंदो उन्हीअ जो कुझु हिसो जंहिंजी तव्हांखे धमकी ॾिए थो। बेशक अल्लाह हिदायत नथो करे उनखे जेको हद लंघंदड़ ॾाढो कूड़ो हुजे। ए मुंहिंजी क़ौम अॼु बादशाही तव्हांजी आहे हिन ज़मीन में ग़लबो रखो था पोइ अल्लाह जे अज़ाब खां असांखे केरु बचाईंदो जेकॾहिं असां ते अचे। फ़िरौन चयो मां त तव्हांखे इहो ई सम्झायां थो जेका मुंहिंजी सम्झ आहे ऐं मां तव्हांखे उहो ई ॿुधायां थो जेको भलाई वारो रस्तो आहे। ऐं ईमान वारे चयो ए मुंहिंजी क़ौम मूंखे तव्हां ते अॻियनि टोलनि जे ॾींहं जहिड़ो ख़ौफ़ आहे जीअं दस्तूर गुज़रियो नूह जी क़ौम ऐं आद ऐं समूद ऐं उन्हनि खां बाद ॿियनि जो। ऐं अल्लाह ॿारनि ते ज़ुल्म नथो चाहे। ऐं ए मुंहिंजी क़ौम मां तव्हां ते उन ॾींहं खां ॾियां थो जंहिं ॾींहुं सॾण जो शोर मचंदो जंहिं ॾींहुं पुठी ॾेई भॼंदो अल्लाह खां तव्हांखे बचाइण वारो को बि न आहे ऐं जंहिंखे अल्लाह गुमराह करे उनखे को बि राह ॾेखारण वारो कोन्हे। बेशक उनखां अॻे तव्हां वटि यूसुफ रोशन निशानियूं खणी आयो त तव्हां उनजे आंदल बाबति शक में ई रहियो तेसि ताईं जो जॾहिं उन्हीअ इंतिकाल फरमायो त तव्हां चयो त हाणे अल्लाह हरगिज़ को रसूल न मोकिलींदो। अल्लाह ईअं ई गुमराह करे थो उनखे जेको हद लंघंदड़ शक कंदड़ आहे। उहे जेके अल्लाह जी आयतुनि में झगड़ो कंदा आहिनि बग़ैर कंहिं सनद जे जो उन्हनि खे मिली हुजे केॾी न बेज़ारी जी ॻाल्हि आहे। अल्लाह वटि ऐं ईमान वारनि वटि अल्लाह ईअं ई ठपो हणे थो मुतकब्बिर सरकश जे समूरे दिलि ते। ऐं फ़िरौन चयो ए हामान मुंहिंजे लाइ ऊचो महल ठाह शायदि मां पंहिंजे पहुची वञा रस्तनि ताईं आसमान जा रस्ता पोइ मूसा जे ख़ुदा खे झाती पाए ॾिसां ऐं बेशक मुंहिंजे गुमान में उहो कूड़ो आहे। ऐं इहे ई फ़िरौन जी नज़र में संदसि बुरो कमु भलो करे ॾेखारियो वियो ऐं उहो रस्ते खां रोकियो वियो। ऐं फ़िरौन जी साज़िश न हुई मगर तबाही में। ऐं उन ईमान वारे चयो ए मुंहिंजी क़ौम मुंहिंजे पुठियां हलो त मां तव्हांखे भलाई जी राह ॿुधायां। ए मुंहिंजी क़ौम हीअ दुनिया जी ज़िंदगी त कुझु नफ़ो ई वठणु आहे ऐं बेशक आख़िरत हमेशह रहण जो घर आहे। ऐं जंहिं बुरा कम कया त पोइ उनखे बदिलो न मिलंदो मगर ओतिरो ई ऐं जंहिं चङा कम कया मर्द हुजे तोड़े औरत पर हुजे मुसलमान पोइ उहे जन्नत में दाख़िल कया वेंदा उते रिज़्क़ ॾिना वेंदा बेहिसाब। ऐं मुंहिंजी क़ौम मूंखे छा थियो आहे जो मां तव्हांखे सॾियां थो छोटकार जी तरफ़ ऐं तव्हां मूंखे सॾियो था दोज़ख जी तरफ़। मूंखे उन तरह सॾियो था जो अल्लाह जो इनकार करियां ऐं अहिड़े खे उनजो शरीक करियां जेको मुंहिंजे इल्म में न आहे। ऐं मां तव्हांखे सॾियां थो इज़त वारे घणे बख़्शणहार जी तरफ़। पंहिंजो पाण ई साबित थियो त जंहिंजी तरफ़ तव्हां मूंखे सॾियो था उनखे सॾणु कंहिं कम जो कोन्हे दुनिया में ऐं न आख़िरत में। ऐं हीअ त असांजो मोटणु अल्लाह जी तरफ़ आहे ऐं हीअ त हद लंघण वारा ई जहन्नमी आहिनि। पोइ इजो उहो वक़्तु अचण वारो आहे जेको मां अव्हांखे चई रहियो आहियां उनखे यादि कंदो ऐं मां पंहिंजो कमु अल्लाह जे हवाले करियां थो। बेशक अल्लाह बाननि खे ॾिसे थो पोइ अल्लाह उनखे बचाए वरितो उन्हनि जी साज़िशुनि जी बुराईअ खां। ऐं फ़िरौन वारनि खे बुरे अज़ाब अची घेरियो उन्हनि खे सुबुह शाम बाह ते पेश कयो वेंदो आहे। ऐं जंहिं ॾींहुं क़यामत क़ाइमु थींदी हुकुम थींदो फ़िरौन वारनि खे सख़्तु तर अज़ाब में दाख़िल कयो। जॾहिं उहे बाह में हिक ॿिए में झेड़ो कंदा त कमज़ोर चवंदा उन्हनि खे जेकी वॾा बणिया हुआ असां तव्हांजे ताबे हुआसीं पोइ छा असां खां बाह जो को हिसो घटि कराईंदो।
तकब्बुर वारा चवंदा असां समूरा बाह में आहियूं, बेशक अल्लाह बाननि में फ़ैसिलो फरमाए चुको ऐं जेकी बाह में आहिनि से उन जे दारोगन खे चवंदा पंहिंजे रब खे अर्ज़ु करियो त असां खां हिकु ॾींहुं अज़ाब जी हल्काई करे। उहे जवाब में चवंदा छा तव्हां वटि तव्हांजा रसूल निशानियूं खणी न आया हुआ? चवंदा छो न? चवंदनि पोइ त पाण दुआ घुरो ऐं काफ़िरनि जी दुआ त फ़क़ति भटकंदो फिरण लाइ आहे। अल्लाह तबारक व तआला का दुआ आहे जो कुछ ॿुधोसीं उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। इंशाअल्लाह सूरह मोमिन जा बाक़ी 4 जेके रुकू आहिनि इंशाअल्लाह नेक्स्ट वीडियो में इंशाअल्लाह ॿुधण जी सआदत हासिल कंदासीं। जेकर अव्हां असांजे चैनल खे अञा ताईं सब्सक्राइब न कयो त सब्सक्राइब करे वठो ऐं बेल आइकन ते बि क्लिक करे छॾियो त जीअं ईंदड़ वीडियो ताईं तव्हांजी रसाई थी सघे। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।